करमपुर लगोठ मीर मिरान खान बिजानी डियानी में सलाह ज़िले कश्मीर के अगवान सुगड़ ऐं शायर उस्ताद मोहम्मद सादिक मलिक, नात ख़्वान शायर सुगड़ करीम बख्श मलिक, मौलाना अला बख्श कादरी, दिलबर अली कादरी, इसरार अहमद बपट ऐं ॿियनि जी अगवानी में तालीमी इदारा खोलण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी रैली में शरीक अगवाननि ऐं कारकुन के हथनि में प्ले कार्ड हुआ। उन्होंने सिंध हुकूमत का घुर कई त स्कूली इदारा खोले तालीम की बुडल बेड़ी खे तारियो वञे। हर वक़्तु आगारण लाइ ॾिसंदा रहो जेटिन वेब न्यूज़। महिरूम कयो वञे थो। ही मासूम गुलनि जहिड़ा ॿार सॼो ॾींहुं रांदियूं रूंदियूं कंदा वरिता आहिनि। तालीम असांखे हक़ आहे असांजे तालीम इदारा खोलिया वञनि। तालीम दुश्मन पॉलिसी ऐं अवाम दुश्मन पॉलिसी असांखे नामंज़ूर आहे। असीं हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त असां जल्द में जल्द तालीम इदारा खोलिया वञनि। गुज़िरियल 2 सालनि खां वठी सिंध जी तालीम तबाही जे किनारे ते पहुचाई पई वञे। कोरोना वायरस जो जवाब ॼाणाए करे जॾहिं ॾिठो वञे थो त ॿिया जेके ॾण मल्हाया था वञनि उन्हनि में कोरोना वायरस कोन आहे, पर स्कूलनि खे हमेशह ताला लॻाए वञनि। 2 साल मुसलसिल थी विया आहिनि त हिन वक़्त ताईं तालीमी इदारा बंदि लॻा पिया आहिनि। ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थिए पियो। असीं गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे अपील था कयूं त महिरबानी करे तालीमी इदारा खोले ॿारनि जो मुस्तक़बिल संवारियो वञे ऐं तालीम दुश्मन पॉलिसी जेका आहे असां आवाम उनखे नामंज़ूर कयूं। असांजो सिंध हुकूमत सां पुरज़ोर अपील आहे त तालीम इदारा खोलिया वञनि। हे मासूम गुलनि जहिड़ा ॿार रस्तनि ते अची वेंदा, हिननि को तालीम महरूम थी वेंदी, तालीम जो ज़ेवर हिन मां निकिरी वेंदो। हिन तालीम खोलिया वञनि, तालीम इदारा खोलिया वञनि। जीअं त असांजी गवर्नमेंट खे अपील आहे त जेको आहे सो स्कूल खोलिया वञनि ऐं जेको आहे गुलनि जहिड़ा जेके मासूम ॿार आहिनि सफ़ा महरूम थी चुका आहिनि। तक़रीबन 2 साल थी चुका आहिनि। हाणे अञा कोरोना जी 6वीं लहर वरी चवनि था त शुरू थींदी। असांजी गवर्नमेंट खे पुरज़ोर अपील आहे त जेको आहे सो तालीमी इदारा